माया जी मेज़बान रूबी अली प्रोग्राम यादगिरियूं सां गॾु अॼु असां मौजूदु आहियूं दादू सिटी में। असांजा तमामु लेजेंड स्टेज जा आर्टिस्ट आहिनि, टीवी ते बि उन्हनि खोड़ सारो कमु कयो आहे। अॼु असां वञी रहिया आहियूं रशीद चारण साहब जे घर। अस्सलाम वालेकुम। त सभ खां पहिरीं वन मैन शो उहो तव्हां स्टार्ट कयो सिंध में। मोइन अख्तर उन वक़्त में कंदो हो ऐं इंडियन में हिकु आर्टिस्ट कंदो हो, जमील अहमद जिम्मी, फरीद खान, इहे कंदा हुआ। सिंधीअ में केरु कोन हो। मां तजुर्बाती तौरु हिकिड़ा ॿ चारि आइटम ठाहे कंहिं स्टेज ते पेश कया त पोइ इहो ईअं अची वियासीं। त तव्हां छा था चओ त हाणे बि स्टेज थियणु घुरिजनि? स्टेज ते तव्हां जेको कमु कयो था न, तव्हांखे ओॾी महिल रिस्पॉन्स मिले थो। स्टेज जो पकल जेको आहे बाहि जो पकल आहे। समाज खे या माण्हुनि खे सुठो मैसेज ॾेई सघिजे अहिड़ा ठहनि था ड्रामा। असिस्टेंट साइड मां जुमला चवे थो, हो चवंदो थो वञे, हो बि ख़बरूं उन वांगुरु पढ़ंदो थो वञे। सच इहो अथव। संभाल कम यादगिरियूं हर छंछर ते रात जो 8:05 ते सिर्फ KTN ते।